अस्सलाम वालेकुम नाज़रीन प्रोग्राम लाइव लाइन साण करे तव्हांजो मेज़बान डॉक्टर वाहिद बशफाम हाज़िर आहे। नाज़रीन तव्हांखे ख़बर थियण प्रोग्राम में असां तव्हांखे मुख़्तलिफ़ डॉक्टरनि सां मिलाईंदा आहियूं ऐं मुख़्तलिफ़ बीमारियुनि ते बि ॻाल्हि ॿोल कंदा आहियूं। ऐं अॼु जेका असां ॻाल्हि ॿोल कंदासीं उहा NICVD जे बारे में तव्हांखे ॼाण ॾींदासीं। नेशनल इंस्टीट्यूट ऑफ कार्डियोवैस्कुलर डिज़ीज़ ऐं तमामु वॾी इस्पताल आहे पाकिस्तान जी, पर दुनिया जी वॾी इस्पताल में शुमार थिए थी। NICVD जे जेको डायरेक्टर आहे उन हिकिड़ो पको इरादो कयो कुझु अरसे खां त सॼी सिंध में NICVD जा सैटेलाइट सेंटर जेके उहे खोलिया वञनि ऐं सॼी सिंध जे पर सॼे मुल्क ऐं पाकिस्तान जे माण्हुनि खे उन मां फ़ाइदो ॾिनो वञे। छो त अॻे उहा कराची में हिकु जॻह ते हुई, हाणे उन जा जेके मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते सैटेलाइट सेंटर खोलिया विया आहिनि ऐं खोलिया वञनि पिया। ऐं उन जे बारे में तव्हांखे ॼाण ॾींदासीं त उन्हनि मां कीअं फ़ाइदो वठी सघिजे थो। हिन ताईं जेके सैटेलाइट सेंटर खुलिया आहिनि उन्हनि जी जेका असां कारकर्दगी कीअं आहे, आम माण्हुनि खे कहिड़ा फ़ाइदा आहिनि ऐं जेको असांजो डायरेक्टर आहे NICVD जो उन इन सिलसिले में अञा अॻिते जेको सो कहिड़ा उन जा तरीक़ेकार आहिनि त उनखे कीअं वधीक कामयाबु कजे, आम माण्हुनि खे कीअं फ़ाइदो ॾिजे, पंहिंजे मुल्क जे माण्हुनि खे कीअं उन मां फ़ाइदो ॾिजे सिंध खे या सॼे पाकिस्तान जा माण्हू जेके अचनि था NICVD में इलाजु करण जा उन्हनि खे कीअं फ़ाइदो पहुचाइजे, उहो बि मुफ़्त में ऐं इज़त वारो जेको सो फ़ाइदो पहुचाए। इहा वॾी ॻाल्हि आहे त डिग्निटीअ सां उन्हनि जो इलाजु कयो वञे। उहो ग़रीब हुजे, थोरे अमीर हुजे, जिते का सिफ़ारिश बि न हुजे। हिन ॾुखिये दौर में जिते का सिफ़ारिश बग़ैर को इलाजु थिए त इहा तमामु वॾी ॻाल्हि आहे। असां NICVD जे बारे में तव्हांखे ॼाणींदा, सैटेलाइट सेंटर जेके खुलिया वञनि पिया उन्हनि जी कारकर्दगी जे बारे में तव्हांखे ॼाणींदा। इन सिलसिले में अॼु मूंसां गॾु जेको महिमान आहे उहो आहे प्रोफेसर डॉक्टर सैयद नदीम क़मर, जेके पाण एग्ज़ीक्यूटिव डायरेक्टर आहिनि NICVD कराची जा। हिकिड़ो तमामु वॾो कमु शुरू कयो आहे ऐं जंहिंजो फ़ाइदो नज़र बि अचे थो। मां चवंदुसि हमेशह अक्सर ईअं थींदो आहे त गवर्नमेंट जा जेके बि इदारा आहिनि उन्हनि जी कॾहिं बि तारीफ़ न थींदी आहे, पर अहिड़नि इदारनि जी तारीफ़ थियणु घुरिजे। जीअं SIUT जी तारीफ़ थिए थी, NICVD जी ऐं उनजे जेको डायरेक्टर आहे उनजी बि तारीफ़ थियणु घुरिजे। त उन तमामु हिकिड़ो वॾो कमु शुरू कयो आहे जंहिंमें आम ग़रीब माण्हू खे बग़ैर कंहिं सिफ़ारिश जे जेको फ़ाइदो मिली रहियो आहे उन बारे में तव्हांखे ॼाणींदासीं ऐं ॿियूं कहिड़ियूं सहूलियतूं उते आहिनि उनजे बारे में ॼाणींदासीं। ऐं अचो त पंहिंजे महिमान असां सां गॾु आहे डॉक्टर प्रोफेसर नदीम क़मर, उन सां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो शुरू कयूं। अस्सलाम वालेकुम। वॾी महिरबानी। डॉक्टर साहिबु को ॾिठो वियो आहे, तव्हांखे बि ख़बर आहे त जेकी सरकारी इदारा आहिनि उन ते माण्हुनि जा एतमाद तमामु घटि आहे। ठीकु आहे, कहिड़ा बि सबब आहिनि ऐं कॾहिं बि उनजी तारीफ़ नथी कई वञे। ऐं हिकिड़ो ई असां वटि इंस्टीट्यूट जेके हूंदो SIUT जा अदीब रिज़वी जी हमेशह तारीफ़ थींदो, उहो कमु करे थो। ऐं उनखां पोइ वरी तव्हां हिकिड़ो वॾो इरादो कयो त मां पंहिंजे मुल्क जे माण्हुनि जी अहिड़ी ख़िदमत कयां हिकिड़े स्टेट ऑफ आर्ट सां, बाक़ाइदे हिकिड़ी दुनिया जी जदीद तरीक़नि सां उन्हनि जे जेके दिलि जा मर्ज़ आहिनि उन्हनि खे ख़तमु कयां। पर रुॻो हिकिड़ी जॻह त न, पर सिंध जे कंड कुर्छ में वञा, माण्हुनि जे दरवाज़नि ते वञा, उते उन्हनि जो इलाजु कयां। छो त मुंहिंजे ख़्याल में तव्हांखे इहो इन करे ॾिसी आयो जॾहिं ग़रीब माण्हू कराची में अची तव्हांजे इस्पताल जे ॿाहिरां वेहंदा हूंदा त तव्हांखे ज़रूरु अहसासु थियो हूंदो त छो न उन्हनि खे लाड़काणे में इलाजु मिले, छो न उन्हनि खे सेवण में इलाजु मिले, छो न उन्हनि खे जेको सुठो खान में इलाजु मिले। पर तव्हां हिकिड़ो तमामु वॾो कमु शुरू कयो, अलाह ताला तव्हांखे ज़रूरु कामयाबु कंदो ऐं कामयाबु थिया आहियो। हिन ताईं जेके सैटेलाइट सेंटर तव्हां खोलिया आहिनि, जीअं लाड़काणो, टंडोमन खान, त उन्हनि खां तव्हां मुतमिन आहियो त काफ़ी बहितरु कमु थियो आहे? बिल्कुलु, मूंखे तमामु घणी ख़ुशी थिए थी सभिनी दोस्तनि भाइरनि खे ॿुधाईंदे त जेको असांजो कमु हिन वक़्तु सैटेलाइट्स में हली रहियो आहे, जंहिंमें टंडो मोहम्मद खान, लाड़काणे जा 2 सैटेलाइट्स कुझु वक़्त खां हली रहिया आहिनि। उन में बिल्कुलु बहितरीनु कमु हली रहियो आहे। जेको बि मरीज़ वञे थो उते उन जो हार्ट अटैक सां उनजी एंजियोप्लास्टी थिए थी, एग्ज़ैक्टली उन ई तरीक़े सां केयर मिले थो जीअं की न्यूयॉर्क में या लंडन में मरीज़ पंहिंजे अस्पताल में हार्ट अटैक सां एग्ज़ैक्टली उन ई क़िस्म जी ट्रीटमेंट मिले थी। जेके असां सामान यूज़ कयूं था, जेके स्टेंट्स विझूं था, उहे उन ई क्वालिटी जा आहिनि, टॉप ऑफ द लाइन ऐं बल्कि जेके दी बेस्ट स्टेंट्स आहिनि दुनिया में अवेलेबल उहे विझूं था। ड्रग इल्यूटिंग स्टेंट्स बि विझूं था, जंहिं मरीज़ खे जंहिं जी ज़रूरत आहे उहो स्टेंट विझूं था। इहो तमामु कामयाबी सां हली रहिया आहिनि। असांजो टियों सेंटर हैदराबाद में बि सॉफ्ट ओपनिंग थी चुकी आहे, पर उनजी जेका फॉर्मल ओपनिंग आहे उहा इंशाल्लाह 24 तारीख़ थींदी दिसंबर जी। असां न सिर्फ़ु त प्राइमरी एंजियोप्लास्टी करियूं पिया, पर असां सभिनि खां अहम जेको ॿियो सर्विस प्रोवाइड कयूं था, जेको मूंखे तमामु अहम आहे, मुंहिंजनि दोस्तनि खे ॿाहिराड़ी में सभिनि खे ॿुधाइणु तमामु अहम आहे त ॿारनि जो जेके बीमारियूं आहिनि, यानी पीडियाट्रिक कार्डियोलॉजी जेके इशूज़ आहिनि, जे ॿारनि खे दिलि में सुराख आहिनि, के मरीज़ आहिनि, त उहे सर्विसिस असीं फुल प्रोवाइड करियूं पिया। ऐं हैदराबाद जो असांजो सेंटर इंशाल्लाह 24 तारीख़ ते फॉर्मल ओपनिंग खां पोइ उते असां वटि ॿारनि जो हार्ट जो वार्ड बि असां वटि हूंदो। तक़रीबन 20-25 मरीज़नि जो प्रॉपर वार्ड असीं शुरू करियूं पिया, जंहिंमें असीं दाख़िल बि कंदासीं उन्हनि खे। त इहा जेके ॿारनि जूं बीमारियूं आहिनि उहे जेके आहिनि उन्हनि जो 100% इलाजु 24 तारीख़ ते फॉर्मल ओपनिंग खां पोइ असां वटि ॿारनि जो हार्ट जो वार्ड बि हूंदो। तक़रीबन 20-25 मरीज़नि जो प्रॉपर वार्ड असीं शुरू करियूं पिया, जंहिंमें असीं दाख़िल बि कंदासीं उन्हनि खे। त इहा जेके ॿारनि जूं बीमारियूं आहिनि उहे
जेके मरीज़ आहिनि उहे तमामु ग़रीब माण्हू आहिनि, तमामु पुअर आहिनि, छो त कर जेके मदर्स जेके हूंदियूं आहिनि माऊं, उन्हनि खे मेल नरिशमेंट जे करे, प्रॉपर एंटीनेटल केयर न हुजण जे करे कंजेनिटल एनॉमलीज़ पैदा थींदियूं आहिनि। ऐं इहे माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि, घणो करे इहे शहरनि में ईंदा बि कोन आहिनि। मूं त इहो ॾिठो आहे, मुंहिंजो जेको एक्सपीरियंस आहे, त इहे जेके ॿार आहिनि इन्हनि खे शहरनि में आंदो ई कोन वेंदो आहे। त इहे असां डोर स्टेप ते इहा सर्विस प्रोवाइड कई आहे, कंजेनिटल हार्ट डिज़ीज़। डॉक्टर साहब, जेके सहूलियतूं तव्हांजूं हिते कराची NICVD में आहिनि, छा उहे साॻियूं सहूलियतूं तव्हांजे सेंटर में मौजूदु आहिनि, त जीअं माण्हू जेको टंडोमन खान में या जेको हैदराबाद में वेठो आहे या लाड़काणे में वेठो आहे, उहो बि उतां फ़ाइदो वठे, त हिते कहिड़ियूं कहिड़ियूं सहूलियतूं उहे पंहिंजे असांजे नाज़रीन खे ॿुधाईंदो? तमामु सुठो सुवालु पुछियो आहे, ऐं इन जो कंसर्न रहंदो आहे ॿाहिराड़ी में माण्हुनि खे। सभिनि खां पहिरीं त जेका बि सर्विस हींअर असीं प्रोवाइड करियूं पिया पंहिंजे सैटेलाइट्स में, उहा परफॉर्म करण वारा असांजा माण्हू जे कराची वञनि था। को बि माण्हू लोकल न आहे। जे लोकल माण्हू असां खयां बि आहिनि किथां किथां, त असीं उनखे ट्रेन पिया करियूं। जेॾी महिल असीं उन्हनि खे सम्झंदासीं, साल लॻे 2 साल लॻे, तॾहिं वापसि सैटेलाइट में मोकिलींदासीं। हिन वक़्तु जेको बि कमु थी रहियो आहे उहो कराची में थी रहियो आहे। असां पंहिंजे माण्हुनि खे ट्रांसपोर्ट करियूं था। कुझु माण्हू 48 आवर्स 2 ॾींहंनि जे रोल ते आहिनि, स्केड्यूल ते आहिनि। के माण्हू हफ़्ते हफ़्ते लाइ वञनि था, के माण्हू 2 हफ़्तनि लाइ वञनि था, पर सभु कराची जो स्टाफ वञे थो हिन वक़्तु। असां कुझु माण्हुनि खे बाय एयर ट्रांसपोर्ट था करियूं सीनियर्स खे, कुझु माण्हुनि खे बाय रोड ट्रांसपोर्ट था करियूं। इहो कॾहिं बि केरु न सम्झे त असां को लोकल माण्हू हायर करे उहे, छो त करे इहे एक्सपर्टीज़ उते अवेलेबल ई न आहे, एक्सपर्टीज़ बि न आहे। सामान त इक्विपमेंट त असां ॾिनो आहे, पर सर्विसिस बि असां जेको आहे न उहे कराचीअ जे NICVD जा ई माण्हू आहिनि। हिते कहिड़ियूं कहिड़ियूं सहूलियतूं तव्हां वटि मौजूदु आहिनि? अच्छा, असां वटि हिते कैथ लैब आहे, माना असीं हार्ट अटैक जे पेशेंट खे ट्रीट करियूं था। कराचीअ जो सेंटर त असांजो दुनिया मां वॾे में वॾो प्राइमरी एंजियोप्लास्टी जो सेंटर आहे। उन खां अलावा कैथ लैब खां अलावा कार्डिक सर्जरी आहे असां वटि हिते। उन खां अलावा असां वटि ॿारनि जी ट्रीटमेंट आहे, पीडियाटिक कार्डियोलॉजी आहे हिते। उन खां अलावा एक्को जी सर्विस आहे, पेस मेकर ऐं EP जी सर्विस आहे असां वटि। सो इहे सर्विसिस असां उहो बिल्कुलु आहिनि। कार्डियोलॉजी में बि जीअं टावी आहे, इहो जदीद इलाजु आहे। जे इलेक्ट्रोफिजियोलॉजी आहे त उहे इलाज बि काफ़ी जदीद आहिनि। त जेके बि जदीद स्टेट ऑफ द आर्ट हर फील्ड में ॻाल्हियूं ईंदियूं थी वञनि, असां उन्हनि खे इंट्रोड्यूस कंदा था वञूं। हिन वक़्तु लाड़काणे में इहे सभई शयूं हुते मौजूदु आहिनि? न, इहे ग्रेजुअली थी वेंदियूं, सवाइ सर्जरी जे, सवाइ बाईपास सर्जरी ऐं ॿियूं सभु फैसिलिटीज़ असां वटि मौजूदु आहिनि। लाड़काणे में बि, टंडे मोहम्मद खान में बि। हाणे इन जो सर्जरी जो न, सर्जरी हिकिड़ो वॾो कॉम्प्रिहेंसिव कमु आहे। उन जे लाइ न सिर्फ़ु सर्जरी खपे, सर्जन खपनि, पर परफ्यूजनिस्ट खपनि, ॿिया बि इलाही अमलो खपे थो जेको ट्रेन थिए थो। अच्छा, तंहिंखां पोइ तव्हांखे प्रॉपर ब्लड बैंक हुजणु खपे, छो त ट्रांसफ्यूजन जी ज़रूरत थी पवे। ICU प्रॉपर इंटेंसिव केयर यूनिट, जंहिंमें उहे माण्हू ट्रेंड हुजनि जेके इन कम लाइ मख़सूस आहिनि। त सर्जरी जो हिकिड़ो फुल पैकेज आहे। हाणे इंशाअल्लाह 3 महीननि जे अंदरि असांजो इरादो आहे त असीं टंडे मोहम्मद खान में शुरू कंदासीं सर्जरी बि, ऐं इंशाअल्लाह 3 खां 6 महीननि जे अंदरि सखर में बि सर्जरी शुरू कंदासीं, ताकी असांजा इहे 2 सेंटर, हिकिड़ो अपर सिंध में, हिकिड़ो लोअर सिंध में सर्जरी शुरू करे छॾे। ऐं उन खां पोइ 1 बाय 1 करे ॿियनि सैटेलाइट्स में बि असां जेको आहे सर्जरी बि शुरू कंदासीं। अच्छा, एक्को, प्राइमरी एंजियोप्लास्टी हर क़िस्म जी, एक्को जी सहूलियत, ॿारनि जी सहूलियत, पीडियाटिक कार्डियोलॉजी जी सहूलियत, इलेक्ट्रोफिजियोलॉजी, पेस मेकर विझणु, इहे सभु ॻाल्हियूं हर सेंटर में मौजूदु आहिनि। सिविल हॉस्पिटल हैदराबाद जा लियाकत यूनिवर्सिटी सां गॾु उते बि हिकिड़ो इदिल जो वार्ड हुयो जेको काफ़ी अरसे खां हलियो पिए। हाणे तव्हां चयो 24 तारीख़ असां उते ओपनिंग करणु वञो था, तव्हां कमु बि शुरू, त उन में हिन वक़्तु तव्हां फ़ौरन कहिड़ियूं सहूलियतूं उते शुरू कयूं आहिनि? हा, उते फ़ौरन असां हिन वक़्तु हलियो पिए, हाणे वधीक फ़ौरन हिन वक़्तु असां प्राइमरी एंजियोप्लास्टी जी हैदराबाद फैसिलिटी हैदराबाद शुरू करे चुका आहियूं। उहो कमु हले पियो। ऐं उन खां पोइ जीअं तव्हां ॿुधायो त असीं ॿारनि जी इनपेशेंट सर्विसिस यानी एडमिशन्स बि वार्ड करे फ़ौरन शुरू कंदासीं असीं इहो। एक्को जी फैसिलिटी सर्विस असां वटि आहे। ऐं सो असां वटि अगेन हिते बि सवाइ सर्जरी जे तक़रीबन बि हर फैसिलिटी प्रोवाइड कंदासीं, सवाइ बाईपास। अच्छा, छो न डॉक्टर साहब, हैदराबाद तमामु वॾो शहर आहे, वॾा प्रोफेसर उते बि आहिनि, लियाकत यूनिवर्सिटी में बि आहिनि, हिते तव्हां वटि बि आहिनि, त मुंहिंजे ख़्याल में हैदराबाद में सर्जरी शुरू करणु कोई एॾो मुश्किल त कोन्हे?
बिल्कुलु मुश्किल कोन्हे, पर 1 बाय 1 करे सभु कमु कंदासीं असां एतिरा सभु। मतिलबु इरादो आहे तव्हां? देखो हैदराबाद त सवलो आहे न, बिकॉज हैदराबाद में हर इक्विपमेंट मौजूदु आहे ऐं ओकेजनली कॾहिं कॾहिं बाईपास कंदा बि हुआ जेके लोकल हुते सर्जन्स हूंदा हुआ। हाणे असां इन खे वधीक ऑर्गेनाइज़ करिणो पवंदो, इक्विपमेंट खे असेस करिणो पवंदो, इंटेंसिव केयर जा माण्हू रखणा पवंदा ताकी असां सर्जरी ईअं न आहे त बाबा हिकिड़े खे मोकिलियो वञी सर्जरी करे अचे, ईअं कोन्हे। सर्जरी जो सॼो फुल पैराफिनेलिया आहे जे प्रॉपर ई कमु करिणो आहे। बाक़ी तव्हां ईअं चवंदव वञ तूं वञी सर्जरी कर, तूं मरीज़ रिज़ल्ट सुठा असांजो जॾहिं वेंदासीं सर्जरी कंदासीं त असां प्रॉपर सही तरीक़े सां जंहिंसां असांजी प्रोग्नोसिस असांजा रिज़ल्ट्स तमामु बहितरीनु अचनि। असां इक्विपमेंट ऐं स्टाफ अहिड़े क़िस्म जो रखंदासीं जेको उन खे उन लेवल ते वठी वञनि। हाणे सभिनी सैटेलाइट सेंटर्स में सर्जरी करण में 1 बाय 1 असांखे तक़रीबन साल लॻी वेंदो, पर साल कुझु बि न आहे। हिकिड़े सैटेलाइट हिकिड़ी अस्पताल आहे उनजी लाइफ में सब सर्विसिस प्लस सर्जरी इंशाल्लाह एंड ऑफ 2018 ताईं सभिनी सैटेलाइट्स में हली वेंदियूं। 1 बाय 1 सर्विस करे सभु सर्विस। अच्छा डॉक्टर साहब, ईअं त कॾहिं का तकलीफ़ न थी? लाड़काणे में बि तव्हांजा कराची जा हितां डॉक्टर वञनि था, सॼो सिस्टम तव्हांजो आहे। टंडोबंद खान में हाणे हैदराबाद में वेंदा, अॻिते तव्हां सेवन सखर बि वञो था, का स्टाफ जी खोट महसूसु थी या उनजे लाइ तव्हां स्टाफ जी माण्हू त वधीक खपनि? असां ट्रेनिंग असां ॾिसो ॻाल्हि ॿुधो, असां पहिरें ॾींहं खां वठी इन जो प्लान कयो हो। हाणे मूंखे जेको आहे न फेबररी महीने में 3 साल पूरा थींदा, त असां पहिरें ॾींहं खां वठी इहो ऑलरेडी प्रोग्राम ठाहियो त इहे असांखे सैटेलाइट्स करणा आहिनि। उन लाइ स्टॉप उन जे लाइ ट्रेनिंग असां ॾिनी आहे पंहिंजे फेलोज़ खे, ख़ासि तौर सां जेके असांजा जेके ट्रेनीज़ आहिनि, असांजा पंहिंजा जिन खे ट्रेनिंग कयो आहे। हा, उहो सॼी ट्रेनिंग असां उन्हनि खे कॉम्प्रिहेंसिव ट्रेनिंग आहिस्ता आहिस्ता ॾींदा अचूं। त हाणे असां वटि इलाही सुठो नंबर ऑफ पीपल तयारु थी विया आहिनि। हर शोबे में, नर्सिंग में बि आहिनि, डॉक्टरनि में बि आहिनि। ख़ासि तौर सां डॉक्टर में तमामु बहितरीनु, तमामु हाई क्वालिटी जा डॉक्टर्स कार्डियोलॉजिस्ट असां प्रोड्यूस कयूं था। दुनिया में तमामु रेयर हूंदो जो किथे इन क्वालिटी जा इंटरवेंशनल कार्डियोलॉजिस्ट हुजनि, छो कि वॉल्यूम तमामु घणो आहे, असां वटि मरीज़ तमामु घणा आहिनि ऐं इन करे सॼी ट्रेनिंग थिए थी पेशेंट्स ते, त हुननि खे एक्सपीरियंस तमामु घणो थी थो वञे पियो। सॼी ॻाल्हि तजुर्बे जी आहे। त असांजा डॉक्टर्स जेके ट्रेन थियनि पिया सैटेलाइट्स लाइ, उहे तमामु हाई क्वालिटी जा आहिनि। सो असांजो ॿियो स्टाफ, असां तमामु जेको स्टाफ रखियो आहे पाण वटि ॿाहिरां खणी आया आहियूं, तमामु वेल ट्रेंड आहे। कराचीअ जे वेल ट्रेंड सेंटर्स में कुझु ट्रेंड आहिनि, कुझु असां वटि पाण वटि ट्रेंड आहिनि। पर असां जेको बि हायरिंग कई आहे स्टाफ, उहा NICVD ऐं उनजे सैटेलाइट्स खे मद्देनज़र रखी कयल आहे। त असांखे स्टाफ जी शॉर्टेज इनशाला कोन थींदी। हा, ज़ाहिर आहे अॻिते अञा बि त असांजो इरादो इहो आहे। असांजो हिकिड़ो ॿियो प्रोग्राम तमामु बहितरीनु आहे जंहिंजे लाइ आउं तमामु प्राउड आहियां, आई फील वेरी गुड। उहो आहे कराची शहर लाइ जेको प्रोग्राम आहे मां सवाल कयां थो, चेस्ट पेन यूनिट्स जो। मां अचां थो हुन ते। मूंखे हिकिड़ो सवाल थो ॿुधायो त हैदराबाद जॾहिं हाणे तव्हां ओपनिंग करणु वञो पिया, उनखां पोइ तव्हां वटि कहिड़ो प्लान आहे, कहिड़ा ॿियनि शहरनि में फौरन? हैदराबाद खां पोइ असांजो इमीडिएटली नवाबशाह ऐं खैरपुर थींदो इनशाला। 7 त थी पियो, हा 7 त ऑलमोस्ट थी वियो आहे न, रेडी आहे। हैदराबाद खां पोइ 7 कंदासीं, 7 खां पोइ सखर कंदासीं, सखर खां पोइ नवाबशाह कंदासीं, नवाबशाह खां पोइ खैरपुर कंदासीं ऐं उन खां पोइ मिठी कंदासीं। हा, इहो मुंहिंजो हुयो त थर जा माण्हुनि खे बि तव्हां वटि असां ॾिसो न, असां इहो ई चयो आहे त भई एक्सेस हर माण्हू खे, सूबे में रहण वारे हर माण्हू खे एक्सेस हुजे। हिकिड़ा माण्हू सखर वारे खे एक्सेसिबल हूंदा, जीअं घोटकी ताईं, जैकोबाबाद, इहे सभु उदामींदा। लाड़काणे कुझु एक्सेसिबल हूंदा, जीअं कंदकोट वग़ैरह, इहे इलाइक़ा आहिनि। सेवण वारे खे एक्सेसिबल हूंदी दादू ऐं इहे इलाइक़ा। तंहिंखां पोइ हैदराबाद, टंडो मोहम्मद खान, नवाबशाह सांगड़, नवाबशाह बेल्ट, नौशेरो फिरोज़, इहो सॼो कवर थी वेंदो हलियो। त असां इन ॻाल्हि ते ख़्यालु रखंदासीं त हर इलाइक़ो सिंध जो कवर्ड आहे ऐं उन में नवाबशाह ऐं मिठी करण खां पोइ असां जेसि ताईं मूंखे नज़र जोग्राफी मूंखे ख़बर आहे त पोइ हर शइ थी वेंदी हली कवर। कराची में हेॾी वॾी जॾहिं NICVD जो सेंटर मौजूदु आहे, ॿियूं बि अस्पताल मौजूदु, तव्हांजे ख़्यालु कीअं आयो त कराची शहर में मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते चेस्ट पेन यूनिट बि हुजनि? उन्हनि जी छो ज़रूरत पई? तव्हां इन शइ खे कीअं ख़्यालु आयो? मां इहो मुंहिंजो सुवालु आहे, इहो मूंखे काफ़ी। कराची जो हिकिड़ो मेगापोलिस आहे, हिकिड़ो मेगापोलिस आहे, 2 करोड़ माण्हू रहनि था हिते। ट्रैफ़िक जा कंजेशन जा इलाही प्रॉब्लम्स आहिनि, ट्रैफ़िक जा प्रॉब्लम्स आहिनि, डिस्टेंसिस तमामु घणा आहिनि। हाणे
असां वटि कार्डियोलॉजी में असीं चवंदा आहियूं टाइम इज़ मसल। जे पेशेंट खे हार्ट अटैक थिए थो उनखे जल्द सां जल्द पहुचणो आहे, जेतिरो टाइम वधीक लॻंदो पहुचण में ओतिरो उनखे फ़ाइदो घटि थींदो, ओतिरो हार्ट मसल बिल्कुलु, हा बिल्कुलु, टाइम इज़ मसल। असांजो मक़सदु इहो आहे त कराची शहर में जीअं मरीज़ खे चेस्ट पेन थिए उहो असां यूनिट ते अचे, उनजी इनिशियल फर्स्ट एड थिए, ECG थिए, जे हुनखे ज़रूरत आहे इमीडिएटली एम्बुलेंस में असीं ट्रांसफ़र करियूं था। अच्छा, किथे किथे यूनिट हिन वक़्तु तव्हांजा खुलिया हिन वक़्तु कराची शहर में असांजा यूनिट आहिनि। मलीर हॉल्ट ते हिकिड़ो बीठो आहे जेको सभिनि खां बिज़ी आहे, उन खां पोइ कयूमाबाद में ॿियो आहे, टियों असां वटि आहे गुलबाई यानी लियारी में आहे टियों यूनिट, चोथों यूनिट असांजो आहे नागन चौरंगी में, ऐं पंजो यूनिट असांजो आहे गुलशन चौरंगी ते, गुलशन इकबाल। रिज़ल्ट कीअं उहो ई त ॿुधायां थो, आई एम वेरी प्राउड ऑफ इट। 18,000 पेशेंट ॾिठा आहिनि हिननि फ्रॉम असांजे यूनिट जी जुलाई में शुरू थिया आहिनि, हिकिड़ो मई में हो, ॿिया जुलाई में थिया ऐं हिकिड़ो हाणे शुरू कयो अथऊं। मिलाए 18,000 मरीज़ हिननि ॾिठा आहिनि इन्हनि 5-6 महीननि जे ड्यूरेशन में। ऐं उन में सभिनि खां सुठी ॻाल्हि इहा आहे त 1183 एतिरो थियो न, 1183 मरीज़ अहिड़ा आहिनि जिन खे अक्यूट हार्ट अटैक थियो पिए, जिन खे एम्बुलेंस में ट्रांसपोर्ट कयो आहे NICVD, ऑलमोस्ट एतिरियूं लाइफ सेव्ड आहिनि, जिन जे हिते एंजियोप्लास्टी या जेको बि इमीडिएट ट्रीटमेंट थी आहे, उनखे ट्रांसफ़र थिया आहिनि, हार्ट अटैक थिए पियो, एम्बुलेंस में ट्रांसफ़र थिया आहिनि हिते ऐं उन्हनि जी। अच्छा, तव्हां छा था सम्झो कराची शहर खे अञा बि चेस्ट पेन जी ज़रूरत आहे? कराची शहर खे 25 चेस्ट पेन यूनिट जी ज़रूरत आहे मिनिमम। असांजो हिकिड़ो नेक्स्ट जेको आहे, असां आया चंद्रीगढ़ रोड ते असीं तयारु आहियूं शुरू करण लाइ, पर ऑल टुगेदर। अच्छा, ॿियो हुन सां हिकिड़ो ॿियो फ़ाइदो थिए थो, उहो इहो आहे त 18,000 मरीज़नि मां अध खां वधीक मरीज़ अहिड़ा आहिनि जेके आया, उन ECG थी, डॉक्टर ॾिठो, चयो बाबा तोखे हार्ट जो प्रॉब्लम न आहे, तूं हलियो वञ। हाणे हिकिड़ो न्यू कराची में रहे थो मरीज़, हिकिड़ो लियारी में रहे थो, इब्राहिम हैदरी में रहे थो। हाणे उहो जे अचे थो NICVD, सॼी फैमिली वठी अचे थो, हिते अचे वरी हिते ॾिसण में थिए ख़बर पए आहे कुझु बि कोन, त उनजो एतिरो ख़र्चो थियो, डिस्टेंस कवर थियो, उते 5 मिंट में ख़बर पइजी, उते चेक कराए वापसि हलियो, चइबो आहे कुझु कोन्हे। अच्छा, ठीकु आहे। हाणे तव्हां थोरो कराची जा ॿाहिराड़ी बि आहे, जीअं मेमन ॻोठ आहे या गराब आहे या उनखां अॻिते तव्हां स्ट्रीट टाउन, इन तरफ़ बि कोई इरादो आहे कोई चेस्ट? यार आउं तव्हांखे छा ॿुधायां त आउं सॼे सिंध में यूनिट ठाहींदुसि। पहिरीं दफ़ो हिते ॿुधायो, मां सिंध में वञां पियो। हिते 25 कराची में कंदासीं। इब्राहिम हैदरी इन्हनि इलाइक़नि में असां इहो कोशिशि करियूं पिया त सिर्फ़ु चेस्ट पेन यूनिट न हणूं, पर सिंध गवर्नमेंट जी कुझु हॉस्पिटल्स अहिड़ियूं आहिनि, असां उन्हनि खे चयो आहे त हिकिड़ी अस्पताल असांखे ॿी ॾियो कराची में, जेको असीं सैटेलाइट करे यूज़ करियूं, त उहो बाक़ाइदे सैटेलाइट थी वेंदो हलियो असांजो। पोइ जेके इलाइक़ा बचंदा उन्हनि में चेस्ट पेन यूनिट्स बीहारींदासीं। अच्छा, तव्हांजो इरादो आहे त मां सॼी सिंध में सैटेलाइट? मुंहिंजो इहो ख़्यालु आहे खोलण वञा, 7 सैटेलाइट यूनिट असां खोलींदासीं। न, उनखां पोइ चेस्ट पेन यूनिट जो बि? चेस्ट पेन यूनिट्स हाणे ठटो थियो, बदीन थियो, कंदकोट थियो, दादू थियो, जिते सैटेलाइट से वेझा आहिनि उते असीं यूनिट्स बीहारींदासीं, इहो इरादो आहे असांजो इनशाला। ऐं उहे उते जेके मरीज़ आहिनि नंढनि शहरनि में, उहे उते वेंदा, पंहिंजी ECG कराईंदा, ज़रूरत हूंदी एम्बुलेंस बीठी वेंदी, सिधो सैटेलाइट सेंटर ते वठी वेंदी, ओॾी ओड़ी महिल वञो थी वेंदो। ऐं जेको चेस्ट पेन हले पियो, जेको दिलि जो न आहे, त एटलीस्ट दादू वारे खे दादूअ में ख़बर पइजी वई त भाउ तकलीफ़ जेका आहे का कान्हे, ऐं हाणे घर हली वञा, वरी हुनखे सेवण कोन वञिणो पवंदो वञी चेकअप कराइण। हा, या का ॿियो बीमारी थो कयूं, ॿियो कदा बि चवां हीउ तुंहिंजो हार्ट जो न आहे, ठीकु आहे। चयो हार्ट अहिड़ी शइ जेका यकदमि मारे थी न, ॿियूं बीमारियूं त माण्हू पोइ बि डील कंदो आहे। सो इनशाला जे आउं कामयाबु थियसि त असां इहे सभु सिंध जा नंढा शहर इन में चेस्ट पेन यूनिट्स, छो त कराची जो एक्सपीरियंस तमामु कामयाबु रहियो आहे, तमामु कामयाबु रहियो, मां बि ॾिठो आहे, मां विज़िट बि कयो हुनखे, ऐं तमामु सुठो कामयाबु। हा, सो असां हाणे प्रोसेस में आहियूं अक्वायर करण जे ॿिया कंटेनर्स। डॉक्टर साहब, जेके असां लाड़काणो या टंडोमत खान या हैदराबाद सेवण बि तव्हांजो तक़रीबन शुरू थी आहे, तव्हां सम्झो था कुझु तव्हां वटि कराची में रश घटी आहे? इहो कॾहिं कोन्ह थींदो, न इन इरादे सां मूं कयो आहे। तव्हां जेतिरा रोड वधीक ठाहींदो ओतिरी ट्रैफ़िक वधंदी। कराची में रोड ठहनि पिया, को ट्रैफ़िक घटी? ट्रैफ़िक को घटी? सुपर हाईवे नओं ठहियो आहे, तव्हां वञो, आउं चवां थो त ट्रैफ़िक वधी वई आहे। तव्हां जेतिरियूं सर्विसिस माण्हुनि खे प्रोवाइड कंदो ओतिरी तव्हां रश वधंदी। मुंहिंजो न कॾहिं ख़्यालु हो, न कॾहिं इरादो आहे, ऐं न त सम्झां त सर्विसिस किथे बि घटि बियूं, जेतिरियूं वधंदियूं असांखे उन लाइ तयारु थियणो पवंदो, असांखे पंहिंजी कैपेसिटी वधाइणी पवंदी। NICVD में 3 बिल्डिंगूं असीं ठाहियूं पिया, 2 जी कंस्ट्रक्शन हले पई, ऐं 3 जी बि इनशाला नेक्स्ट ईयर शुरू थी वेंदी हली। त असां पाण पंहिंजी कैपेसिटी खे डबल ट्रिपल पिया करियूं,
सर्विसिस तव्हां जेतिरियूं प्रोवाइड कंदो न त ओतिरो तव्हां वटि वर्कलोड वधंदो। ॻाल्हि सॼी इहा थिए थी त तव्हां क्वालिटी एश्योरेंस करियो पिया या नथा करियो। त क्वालिटी जेको आहे उहा वॉल्यूम जे करे किरे त कोन पई। असां सैटेलाइट जे हिकिड़े हिकिड़े केस खे मॉनिटर कंदा आहियूं, हिकिड़े हिकिड़े केस खे NICVD अंदरि हिकिड़े हिकिड़े केस खे मॉनिटर कंदा आहियूं। असां वटि डेली मोर्टेलिटी मीटिंग्स थींदियूं आहिनि, मुख़्तलिफ़ एरियाज़ में जेके मोर्टेलिटी थींदी आहे उहे डिस्कस थींदियूं आहिनि, जेके प्रॉब्लम्स आहिनि उहे करेक्ट थींदा आहिनि। ऐं अलाह जो शुक्र आहे, ऐं तमामु प्राउडली चई सघां थो त असां हर शोबे में पंहिंजो जेको डेथ रेट आहे, मोर्टेलिटी आहे, उहा न सिर्फ़ु असां इलाही सिग्निफिकेंटली ड्रॉप कई आहे पर इंटरनेशनली एक्सेप्टेड लेवल ते खणी आया आहियूं। माण्हू तारीफ़ कनि पिया, ज़ाहिर तव्हांखे ख़बर पई टंडोन खान वारा बि कनि था, लाड़काणे वारा बि कनि था, न डॉक्टर साहिबु ॾाढो सुठो कमु कयो आहे, NICVD असांजे घर ते सहूलियतूं ॾींदी। छा तव्हां सम्झो था, तव्हांखे छा रिपोर्ट आहे? मूंखे त आहे रिपोर्ट, मां हुन ते कुझु त आहे, त छा माण्हुनि जो एतबाद बहाल थियो आहे त जेकॾहिं असां लाड़काणे वियासीं सम्झो कराची वियासीं? हा, आई थिंक माण्हुनि जो काफ़ी हद ताईं, रुॻो हिकिड़ो प्रॉब्लम आहे त अवेयरनेस घटि आहे ऐं माण्हुनि खे ख़बर न आहे अञा एतिरी त बाबा इहे सर्विसिस असां वटि मौजूदु आहिनि डोर स्टेप ते। मुकमल एतमाद न अञा कोन्हे। कराची में जेके अञा बि अफोर्ड करे सघनि था उहे कराची अचणु चाहिनि था ऐं इलाही अचनि था, पर हक़ीक़त में जेको सभिनि खां सुठे में सुठी ॻाल्हि आहे त उहो माण्हू जेको अफोर्ड ई कोन थो करे सघे कराची अचणु, उहा सर्विस ज़रूरु यूज़ करे थो। अफोर्ड ईंदो कराची अचण जेतिरा पैसा आहिनि जे माण्हू वटि न, उहे तमामु थोरा आहिनि ॿाहिराड़ी में। सची ॻाल्हि कबी तमामु थोरा आहिनि, बिल्कुलु थोरा आहिनि, सही था चओ। त जेके मरीज़ जिन खे एतिरो पैसो बि कोन्हे जो कराची सघनि, इहा ई वॾी ख़ुशी जी ॻाल्हि आहे मुंहिंजे लाइ, इहा ई वॾी ख़ुशी आहे। पर इनशाला अवेयरनेस वधीक पैदा थींदी त माण्हुनि खे वधीक ख़बर पवंदी, वधीक कॉन्फिडेंस बिल्डअप थींदो त माण्हू ज़रूरु जेको आहे सो उन्हनि सेंटर सर्विस खे पूरो यूज़ कंदा। पर अञा अवेयरनेस बि घटि आहे। माण्हू मीडिया वारा दोस्त जेके तव्हां जहिड़ा आहिनि उहे माण्हुनि खे अवेयरनेस क्रिएट कनि त बाबा असां इन करे तव्हांखे घुरायो आहे त बाबा माण्हुनि खे ख़बर पए त इहा सर्विस जेका आहे सो तव्हांजे शहर में मौजूदु आहे। ऐं ॿियो हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि उन्हनि खे बि मां इहा ॿुधाइणु चाहींदुसि त सरकारी अस्पतालुनि में नॉर्मली छा थींदो आहे, जेको माण्हू रिलक्टेंट हूंदा आहिनि, हिकिड़ो त दवाऊं मरीज़ आयो इमरजेंसी रूम में, उनखे चवंदा बाबा हीअ दवा वठी आहे, हूअ दवा वञी वठी आहे, हीअ दवा वठी आहे, त मरीज़ जेको आहे उहो अॻे अटेंडेंट परेशान, पोइ जेसिताईं दवा उहो वठी नथो अचे, ट्रीटमेंट नथी स्टार्ट थिए। हिते अलाह जो शुक्र आहे असां वटि अहिड़े क़िस्म जी का बि ॻाल्हि कान्हे। असां 100% हर शइ असीं करियूं था, टेक केयर कयूं, दवा खां वठी प्रिस्क्रिप्शन खां वठी हर शइ फ्री ऑफ कॉस्ट आहे। कंहिं शइ जो न मरीज़ खां का शइ घुरायूं था, न असीं कंहिं क़िस्म जो को चार्ज करियूं था मरीज़नि खां। एंजियोप्लास्टी हुजे, बाईपास हुजे, वॾे में वॾो मुश्किल तरीन महांगो तरीन प्रोसीजर बि आहे त उहो असीं फ्री था करियूं। उन में न को का कैन्युला, न को का दवा को ॿाहिरां घुरायूं था। मूंखे मरीज़नि ॿुधायो आहे इहो त असांखे सभिनि खां इहा वॾी ख़ुशी थिए थी त असीं ॿियनि अस्पतालनि में वञूं था त चवंदा पर्ची लिखी था ॾियनि, फलाणी दवा वठी आहे, अदा फलाणी दवा वठी आहे। हाणे जेसिताईं उहा दवा अचे न, इलाजु न शुरू थिए। NICVD में अहिड़े क़िस्म जो को बि सिस्टम कोन्हे। NICVD में हर शइ मौजूदु आहे, जेका दवा ॾियणी आहे उहा आहे। असां कॾहिं कंहिंखां बि लिखी कोन ॾींदासीं ॿाहिरां वञी वठी आहे। सो ज़बरदस्त। अच्छा डॉक्टर साहिबु, हमेशह तव्हां हिते काफ़ी मुंहिंजे ख़्याल में काफ़ी अरसे खां NICVD सां तव्हांजो रिलेशन रहियो आहे, कमु बि करियो था, माशाल्लाह हाणे हेड बि आहियो, त NICVD में सॼो पाकिस्तान हमेशह फ़ाइदो वठंदो, सॼे मुल्क जा माण्हुनि जा। पर हाणे जेको हेॾो सैटेलाइट सिस्टम जो तव्हांजो जेको ॼार आहे सॼी सिंध में, त बाक़ी पाकिस्तान जे इलाइक़े जा माण्हू कीअं उन मां फ़ाइदो वठनि? बिल्कुलु वठंदा। असां वटि हिते ॾिसो, असां वटि हिते सिंध ऐं बलोचिस्तान हमेशह NICVD कवर कंदी, पर हाणे असां वटि पिंडी, रावलपिंडी, पेशावर, हितां मरीज़ अचनि था। छो की कुझु सर्विसिस असां जेके फ्री करियूं था उहे एतिरियूं एक्सपेंसिव आहिनि, महांगियूं आहिनि, जो अफोर्ड नथा करे सघनि माण्हू ॿियनि सूबनि जा। पर जॾहिं सखर खुलंदो त आउं सम्झां थो त सदन पंजाब तमामु घणो ईंदो। ऐं बलोचिस्तान बि? बलोचिस्तान त ईंदो ई ईंदो, उहो त ईंदो ई आहे। बलोचिस्तान वारा सखर खे कंदा, लाड़काणो, कराची सभु। पर मुंहिंजो ख़्यालु आहे त सदन पंजाब जेको आहे, रहीमयार ख़ान थियो, बावलपुर थियो, मुल्तान ताईं माण्हू सखर वारे खे ज़रूरु अवेल कंदा। पर असांजी सर्विसिस सॼे पाकिस्तान जे हर माण्हू लाइ खुलियल आहिनि, ओपन आहिनि, किथां बि अचे केरु बि। उहो त हमेशह रहियो। अच्छा डॉक्टर साहिबु, हिकिड़ो मूंखे ॿुधायो त जदीद साइंस हमेशह तरक़ी बग़ैर, अॻे बि तव्हां मूंखे इंटरव्यू में ॿुधायो त छा तव्हां कुझु डॉक्टरनि खे अञा वधीक ट्रेनिंग जे लाइ किथे ॿाहिरि मोकिलियो था या हिते कुझु अञा वधीक?
असां जेकी जदीद वटि साइंस मूंखे वॾी फ़ख्र सां चवणो थो पए त असां वटि 2 कार्डिक सर्जन्स असांखे जॉइन कयो अमेरिका मां, इलाही स्पेशलिस्ट ऐं इलाही वेल ट्रेंड एक्सपीरियंस सर्जन्स आहिनि, 2 जॉइन कयो आहे। 2 सर्जन्स खे इंग्लैंड मां आया आहिनि। तंहिंखां पोइ असां वटि कार्डियोलॉजी में बि इलाही माण्हू अहिड़ा आहिनि जेके करंट आहिनि, टीचिंग ऐं ट्रेनिंग में करंट, जिन खे सॼो नई, त असां न सिर्फ़ु ट्रेनिंग ते एम्फोसाइज़ कयूं था, बल्कि असां कोशिशि कयूं था अहिड़ा माण्हू असीं अक्वायर करियूं आहिनि ICVD में जेके स्टेट ऑफ द आर्ट कमु कनि पिया दुनिया में। त हाणे अमेरिका में स्टेट ऑफ द आर्ट करण वारो हिकिड़ो सर्जन असां वटि हाणे जॉइन कयो आहे वञे, उन अॻ में हिकिड़ो ॿियो बि हो। त इन तरीक़े सां असांजे माण्हुनि जी कंटिन्यूअस ट्रेनिंग आहे। पर असां इन खां अलावा बि कॉम्प्रिहेंसिव ट्रेनिंग प्रोग्राम्स ते ॿियनि दुनिया जे वॾनि सेंटर सां एफिलिएशन्स जूं ॻाल्हियूं करियूं पिया, जीअं असांजी फॉर्मल एफिलिएशन थी वञे, ऐं पोइ उन्हनि सां असांजा जेके फेलोज़ आहिनि, स्पेशली जेके ट्रेनीज़ आहिनि, ओॾां मोकिले असीं उन्हनि खे ट्रेन करायूं। अच्छा दादा, तव्हां ॿारनि जे वार्ड जो ज़िक्र कयो, हिते बि तमामु वॾी हिकिड़ी बिल्डिंग कराची में बि ठाहियो पियो आहे, हैदराबाद में बि तव्हां वञो पिया, त अक्सर असां चवंदा आहिनि भई ॿारनि खे जेको पैदाशी नुक्स हूंदा आहिनि दिलि में, पोइ दिलि जो सुराख हुजे या कुझु, छा उनजे लाइ बि प्रॉपर सर्जरी तव्हां वटि शुरू थी आहे या का शुरू थियण वारी आहे, त जीअं असांजा ॿार नंढड़ा जेके आहिनि उहे ॿार न वञनि किथे ॿियनि मुल्कनि में? न, इंशाल्लाह कोन ज़रूरत पवंदी उन्हनि खे। असां वटि जेके ॿारनि जे सुराखनि जो, दिलि जे कंजेनिटल हार्ट एनॉमलीज़ जो, आउं सम्झां थो त 95% खां मथे को चंद प्रोसीजर अहिड़ा आहिनि जेके असां वटि नथा थियनि, ऐं असां वटि 500 सर्जरीज़ थियनि थियूं साल में ॿारनि जूं NICVD में कराची में। इन खां अलावा इलाही सारा डिवाइसिस आहिनि जेके बिना सर्जरी जे हाणे इंटरवेंशन जे ज़रिए असांजा कार्डियोलॉजिस्ट जेके ॿारनि जा आहिनि उहे विझनि था बिना ऑपरेशन जे। जीअं एंजियोप्लास्टी आहे, अहिड़े तरीक़े सां बिना ऑपरेशन जे डिवाइस क्लोजर इलाही कॉमन थी वियो आहे। हाणे असीं करियूं था सिंपल डिज़ीज़िस जो। चंद अहिड़ा कॉम्प्लेक्स आहिनि जेके अञा नथा थियनि, पर जीअं असांजो इंस्टीट्यूट जेको 250 बेड वारो असांजो यूनिट खुली वियो, तीअं असांखे इंशाल्लाह अहिड़ा माण्हू मिली वेंदा। इलाही ॻाल्हियूं हलनि पियूं इलाही दोस्तनि सां, इलाही कार्डिक सर्जन सां जेके ॿारनि में स्पेशलिस्ट आहिनि। त असां चाहियूं था त जेॾी महिल उहो यूनिट हले तॾहिं उन में पोइ हर शइ थिए, कुझु रहे न, इन ते असीं इन ते कमु कयो आहे। अच्छा, पर इहा ॻाल्हि आउं क्लियर थो करणु चाहियां तव्हांखे, 95% खां मथे जेके बीमारियूं जेके आम शयूं आहिनि उनजो इलाज मौजूदु आहे, फ्री ऑफ कॉस्ट मौजूदु आहे। ठीकु आहे। अच्छा दादा, आम माण्हुनि जो हिकिड़ो मूंखे सुवालु आहे, हुयो एज़ अ मेडिकल सुवालु आहे, थोरो हटी करे। अक्सर माण्हू चवंदा असां बाईपास करायूं या एंजियोप्लास्टी करायूं, फ़ाइदो कहिड़ो आहे? अक्सर इहो माण्हुनि जो सुवालु आहे। तव्हां पंहिंजे एक्सपीरियंस मां पंहिंजे माण्हुनि खे छा ॿुधाईंदो त एंजियोप्लास्टी कराइणु बहितरु आहे? अक्सर माण्हू या सर्जरी या बाईपास कराइनि। ॾिसो, इन में बहितरी कहिड़ी आहे? बहितरी जी ॻाल्हि, इन जो जवाबु इहो आहे, इहे ॿई ऑपोज़िट कोन आहिनि, इहे ॿई कॉम्प्लीमेंट्री आहिनि हिक ॿिए खे। यानी हिकिड़ा माण्हू आहिनि जिन जी एंजियोप्लास्टी सां इलाजु थी वेंदो, हिकिड़ा माण्हू आहिनि जिन जो सर्जरी सां इलाजु थींदो। इहो चॉइस जी ॻाल्हि न आहे, इहो डॉक्टर खे, तव्हांजे डॉक्टर खे डिसीजन वठिणो आहे त तव्हांजे लाइ कहिड़ो ट्रीटमेंट बहितरु आहे। जे लिमिटेड डिज़ीज़ हूंदी आहे न, लिमिटेड डिज़ीज़ माना एतिरी फैलियल न आहे, त पोइ एंजियोप्लास्टी बहितरु थींदी आहे। जे डिज़ीज़ फैलियल हूंदी आहे त पोइ सर्जरी बहितरु हूंदी आहे। छो त तव्हां केतिरा स्टेंट विझंदव, थी सभिनि जो थी सघे थो, हर माण्हूअ जी बाईपास बि थी सघे थो, एंजियोप्लास्टी बि थी सघे थो, पर इहो फ़ैसिलो तव्हांजे कार्डियोलॉजिस्ट खे करिणो आहे त छा बहितरु आहे। लिमिटेड डिज़ीज़ में एंजियोप्लास्टी शायदि बहितरु आहे, ऐं एक्सटेंसिव डिज़ीज़ में शायदि सर्जरी बहितरु आहे। पर इहो ईअं न आहे, ऐं इहो जेको सवालु छो था कनि? इहो सवालु सही न आहे। इहो इन में माण्हू इहो मिसगाइड था थियनि। इहो तव्हांजे डॉक्टर खे डिसाइड करियो, भई कॉम्प्लीमेंट्री मरीज़ खे डिसाइड न आहे करिणो। हा बिल्कुलु ऑपोज़िट न आहिनि हिक ॿिए जे, मतिलबु ईअं न आहे त हीअ करायो या हीअ करायो, बाबा तुंहिंजे लाइ हीअ बहितरु आहे या तुंहिंजे लाइ हीअ बहितरु आहे। इहो डॉक्टर खे डिसाइड करिणो आहे त मरीज़ लाइ कार्डियोलॉजी इहो एंजियोप्लास्टी बहितरु आहे या मरीज़ लाइ बाईपास बहितरु आहे। छो त इन में साइंटिफिक डेटा आहे, साइंटिफिक डेटा ॿुधाए थी त हीअ जेको मरीज़ आयो आहे, इन में तव्हां एंजियोग्राफी कई आहे, इन जी प्रोग्नोसिस जेके असीं चवंदा आहियूं, यानी फ़ाइदेमंदी एंजियोप्लास्टी में बहितरु आहे या सर्जरी में बहितरु आहे। मतलब इहो डॉक्टर बहितरु करे। ऐं हिकिड़ो थोरी हल्की ॻाल्हि मज़ाक वारी करियां, मूं वटि मरीज़ ईंदा आहिनि, पोइ उनखां चवंदा बाबा तुंहिंजी बाईपास थींदी, चवंदा साईं ऐं बाईपास कोन करां, एंजियोप्लास्टी चवंदा, दादा जे कमांड हुजे, फुटी हुजे त तुंहिंजो मशवरो वठां,
पर हीअ डॉक्टरी आहे हिन में तूं मुंहुं मशवरो वठि न डॉक्टर वधीक अथेंटिक आहे, उहो वधीक ॼाणे थो, लाज़मी आहे। वधीक सुठो हाणे फ़ैसिलो जेको करे जंहिंजी सघे थो, expertise हिकिड़ो जेका आहे आम न, माण्हू नथो करे सघे। जंहिंजी एक्सपर्टीज़ जेका आहे न उनखे फ़ैसिलो करणु ॾियो न, पाण न डिसाइड करियो। हा उनखे फ़ैसिलो। अच्छा डॉक्टर साहिबु तव्हां ॾाढो सुठो कमु पिया करियो, सैटेलाइट सेंटर तव्हांजा खुलनि पिया, उन में तव्हांखे माण्हुनि जी मोट बि सुठी आहे। थोरो स्टेटिक्स ॿुधाईंदो लाड़कानी या टंडे मन खान जा? हा, मूं वटि हिते मौजूदु आहिनि। असां जेको आहे लाड़काणे में असां 13 या 14 मई 2017 ते शुरू कयो। असां वटि हिन वक़्तु ताईं 449 प्राइमरी हार्ट अटैक जो एंजियोप्लास्टियूं थियूं आहिनि। 160 उन खां अलावा ॿियूं इमरजेंसी जो एंजियोप्लास्टियूं थियूं आहिनि ऐं टोटल 704 केस थिया आहिनि टोटल। ऐं टंडे मोहम्मद ख़ान असां 19 अक्टूबर ते स्टार्ट कई आहे, महीनो सवा ॾेढ महीनो खनि थियो। उन में असां वटि 303 केस थी चुका आहिनि टोटल। 114 प्राइमरीज़ आहिनि, 101 जेको आहे उहे इमरजेंसी प्रोसीजर्स आहिनि। तंहिंखां पोइ हैदराबाद जंहिंमें असां सिर्फ़ु सॉफ्ट ओपनिंग कई आहे, फॉर्मल कई बि न आहे। 303 प्रोसीजर ऑलरेडी करे चुका आहियूं पोयनि हफ़्ते 10 ॾींहंनि में। ज़बरदस्त, तमामु सुठो रिज़ल्ट आहे। ऐं इहो जेको असांजा इहे सेंटर्स आहिनि, NICVD कराची खां अलावा आउं नथो सम्झां त पाकिस्तान में ॿियो किथे एतिरे शॉर्ट पीरियड में इहे नंबर अचीव थिया हूंदा। पंहिंजे माण्हुनि खे कहिड़ो पैगाम ॾींदो, छा चवंदो, कीअं फ़ाइदो वठनि? हिन वक़्तु आउं उन्हनि खे हिन स्टेज ते आउं उन्हनि खे इहो ई पैगाम ॾींदुसि त जेके इहे सैटेलाइट सेंटर्स अव्हांजे लाइ खुलनि पिया, इन्हनि जो फ़ाइदो वठो। इहे अव्हांजे लाइ आहिनि। इहे NICVD जी कमिटमेंट आहे त NICVD सिंध जे हर माण्हू खे दिलि जी बीमारीअ जो इलाजु उन्हनि जे डोर स्टेप ते या उन्हनि जे दरवाज़े ते मुहैया कंदो, बिना कंहिं पैसे जे, फ्री ऑफ कॉस्ट। त वी आर कमिटेड ऐं तव्हांजे लाइ इहे सर्विसिस आहिनि, तव्हां इन्हनि जो फ़ाइदो वठो। वॾी महिरबानी कमर साहिबु, असां सां तव्हां गॾु हो, तव्हांजी वॾी महिरबानी ऐं तव्हां तमामु सुठो हिकिड़ो कमु शुरू कयो। अलाह ताला तव्हांखे हिन में कामयाबु करे। नाज़रीन, डायरेक्टर NICVD डॉक्टर सैयद नदीम कमर असां सां गॾु हो, जेको असांखे NICVD कराची जे बारे में, उन सां गॾु जेके सहूलियतूं उन जे बारे में, उन सां गॾु ॿारनि जे लाइ ख़ासि तौर ते जेको इलाज जा तरीक़ा आहिनि उन जे बारे में बि असांखे ॼाण ॾेई रहियो। उन सां गॾु इहो ॿुधाए त जेके सैटेलाइट सेंटर खुलिया आहिनि उन्हनि में हेसि ताईं जेका बि रिज़ल्ट आहे उहा तमामु सुठी आहे ऐं अॻिते बि हैदराबाद, सेवण, सकर या नवाशाह ॿियनि जेके बि शहरनि में सैटेलाइट सेंटर खुला वेंदा ऐं उन्हनि में बि इहे सभु सहूलियतूं हूंदियूं। असां सभिनी खे घुरिजे, असां सॼे मुल्क खे जे माण्हुनि खे घुरिजे त जॾहिं बि का दिलि जी तकलीफ़ हुजे त इन्हनि सैटेलाइट सेंटर मां फ़ाइदो वठनि। इहो इलाज जेके बि उते तरीक़ा उहे सभु मुफ़्त में आहिनि, को बि पैसो पाई न आहे। डॉक्टर साहिब जो तमामु वॾो कमु आहे ऐं असांखे बि डॉक्टर साहिब जी इन कम में मदद करणु घुरिजे ऐं जेके उते माण्हू हुजनि उहे बि उन मां फ़ाइदो वठनि। जेकॾहिं असां डॉक्टर साहिब जी इन्हनि ॻाल्हियुनि ते अमल कयो त असां बहितर ऐं सुठी ज़िंदगी गुज़ारे सघूं था। इन ते प्रोग्राम लाइफ लाइन जो वक़्तु पूरो थियो। पंहिंजे मेज़बान डॉक्टर वाहिद बशमौर खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।